छा हले पियो हैदराबाद बोर्ड में एॾो वॾो इंकशाफ थियो आहे, मार्क्स वग़ैरह हेॾे होॾे कया विया आहिनि, हेराफेरी कई वई आहे, उन्हनि में मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे ॿारनि जो। बिल्कुलु सभा कुझु अरसे खां तइलीमी बोर्ड मीरपुर ख़ासि में इहो पिंडोरा बॉक्स खुलियो हो त उते जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इम्तिहान ॾियनि थियूं त उन्हनि में जेके मार्क्स आहिनि उन में रदो बदल करे जेके उन्हनि जा मनपसंदि उमेदवार हुजनि था तालीमी बोर्ड जे अमलदारनि जा या मुबैना तौरु उन्हनि खां रिश्वत वठी उन्हनि खे पास करार ॾेई या ग्रेड ॾेई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहो उते करप्शन कंदा रहनि था त इन ई सॼी सूरताल ते उते एंटी करप्शन मीरपुर ख़ासि पारां या कार्रवाई शुरू कई वई हुई। कार्रवाई दौरान उते एतिरे ताईं बि इतला आहिनि त जेको मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड जो चेयरमैन आहे उन ताईं इहे मामला पहुता हुआ, कुझु अमलदार मुअतल थिया आहिनि, कुझु गिरफ़्तार थिया आहिनि त उन ई सॼी जांच जे जेका एंटी करप्शन शुरूआति कई हुई उन दौरान कोई उते जेके अमलदार गिरफ़्तार थिया आहिनि या उन्हनि वटि जन बयान जमा करा आहिनि त उतां इहा मामिलो वाक़िफ़ थियो आहे त हैदराबाद तइलीमी बोर्ड जो बि साॻियो ई हाल आहे। उन खां पोइ हाणे एंटी करप्शन मीरपुर ख़ासि जी टीम जेका आहे उहा हरकत में आई आहे ऐं उन्हनि 7 मई खां इहा कार्रवाई बाज़ाब्ता तौरु लिखत में शुरू कई हुई। 7 मई ते असांखे नोटिस मिलिया हुआ त जेको हैदराबाद तइलीमी बोर्ड जो अॻूणो इम्तिहानी कंट्रोलर आहे मसरूर अहमद ज़ई, शाहनवाज़ भुट्टो या टॉप सीक्रेट में जेको रहे थो इन्हनि जो असिस्टेंट एजाज़ काका, अहिड़ी रीति 9 जेके अमलदार आहिनि उन्हनि खे हिननि नोटिस सुम्हाणिया हुआ त 11 मई ते बाज़ाब्ता तौर ते मीरपुर ख़ासि में जेको एंटी करप्शन जो डायरेक्टर आहे उन जे ऑफिस में पेश थी था पंहिंजा बयान रिकॉर्ड करायो। अञा उहो 11 तारीख़ ते उन्हनि खे उते बयान रिकॉर्ड कराइणा हुआ त फौरी तौर ते एंटी करप्शन हैदराबाद पहुती हुई उन्हनि जी टीम। हैदराबाद बोर्ड ते उन्हनि छापो हयो, छापे दौरान जेको उन्हनि खे रिकॉर्ड घुर्बल हो उहो समूरो रिकॉर्ड उन्हनि तहवील में वठी पाण सां गॾु खणी विया आहिनि ऐं हाणे इहा जेका जांच आहे उन्हनि शुरू करे छॾी आहे। हेसि ताईं जेके शुरूआती तौर ते इतला हुआ त 16,000 जेके शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि उन्हनि जे नंबरनि में रदो बदल कई एॾे वॾे पैमाने ते। गॾोगॾु जेके 700 अहिड़ा उमेदवार आहिनि उन्हनि खे डायरेक्ट नंबर ॾिना आहिनि, मतिलबु कंहिंखे ए ग्रेड ॾेई छॾियो आहे त कंहिंखे बी ग्रेड ॾेई छॾियो आहे, कंहिंखे सी ग्रेड ॾेई छॾियो आहे डायरेक्टली। माना उहे उन्हनि इम्तिहान बि न ॾिना आहिनि पर उन बावजूदि बि उन्हनि खे इहे नंबर अलाट कया आहिनि। इन सां जेके मेरिट ते छोकिरा पढ़नि था, छोकिरियूं पढ़नि थियूं, महिनत कनि था, उन्हनि जूं जेके मार्क्स आहिनि उहे रिश्वत वठी ॿिया जेके अहिड़ा उमेदवार आहिनि जेके पढ़ाई ते दिलचस्पी नथा ॾियनि, उन्हनि जो को ध्यानु न आहे या त अमीरनि जा ॿार आहिनि या ख़ुदा न ख़ास्ता ईअं आहिनि उहे पंहिंजा 5 रुपया ख़र्चु करे ऐं उतां सर्टिफिकेट वठी वञनि था ऐं ईअं अॻिते बि वञी उते दाख़िला वठनि था। ठीकु आहे, इम्तियाज़ इहो ॿुधाइजो एंटी करप्शन जे छापे खां पोइ जेके हैदराबाद जा जेके इहे मुलाज़मीन हुया बोर्ड जा उन में अॻूणा इहे हाज़िर सर्विस अमलदार बि मौजूदु हुया, उन्हनि जे मथां हींअर ताईं छा कार्रवाई थी आहे शोकाज़ नोटिस जारी करण खां अलावा ऐं इन ते बोर्ड जे जेको मौजूदा चेयरमैन आहिनि उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? मुबशर हाणे जॾहिं हिननि 11 मई ते हिते कार्रवाई कई हुई त उन ई ॾींहुं इन्हनि समूरनि अमलदारनि खे उन्हनि मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड में बि तलब कयो हो। जेके वज़ाहत का या प्रेस रीलीज़ या पधराई त उन्हनि जारी न कई हुई एंटी करप्शन वारनि, पर जेके बोर्ड में ज़ाहिर ॿिया मुलाज़िम वेहनि था या अमलदार वेहनि था उतां जेके असांखे सोर्स आहिनि उहे ॿुधाइनि था त उन मां कुझु जेके अमलदार आहिनि इन्हनि 9 अमलदारनि मां कुझु अमलदार इन्हनि वटि मीरपुर ख़ासि ऑफिस पहुची उन्हनि उते पंहिंजा बयान बि रिकॉर्ड कराया हुआ। उन ई जे आधार ते ई एंटी करप्शन जी टीम जेको आहे हिते अची छापो हयो, छाकाणि त उन्हनि खे ख़दशो हो त ॼाणे जेको इन्हनि अमलदारनि जो असां बयान रिकॉर्ड कयो आहे ही वापसि वञी उते जेको सिस्टम आहे जीअं कंप्यूटर आहिनि या टॉप सीक्रेट ब्रांच आहे या मुख़्तलिफ़ जेके ब्रांचूं आहिनि उतां जेके सबूत आहिनि ख़ुदा न ख़ास्ता हेठि मथे करे छॾींदासीं, इन्हनि ख़िलाफ़ उन्हनि जी कार्रवाई जेका आहे बेअसर बणिजी वेंदी। त इन ते असांखे जेके ज़रिया ॿुधाइनि था त एंटी करप्शन हिकिड़ो अनोखे अंदाज़ में कार्रवाई करे कुझु माण्हुनि खे उते पाण वटि डिस्टर्ब रखियो ऐं पोइ अची उन्हनि हिते कार्रवाई कई। हाणे अञा ताईं इन्हनि माण्हुनि मां को बि उन्हनि जी तहवील में न आहे, भई कुझु जेके अमलदार आहिनि उन्हनि जा बयान थिया आहिनि ऐं उन्हनि ते सख़्ती बि आहे त उहो हाणे तव्हां हैदराबाद बि न छॾीनि ऐं नई सिंधी कंहिं ॿिए ज़िले ताईं हू सफ़र कंदे जीअं हिननि जी जांच मुकमल थी सघे। हाणे जॾहिं जांच थींदी उन में इहो पिंडोरा बॉक्स बि खुलियो आहे। हाणे हिननि खे शाहिदियूं मिलंदियूं, ज़ाहिर जेके कंप्यूटर वग़ैरह ई 2024 खां वठी हेसि ताईं इहो जेको रिकॉर्ड आहे 2026 ताईं इहो 2-3 सालनि जो रिकॉर्डूं पाण सां गॾु खणी विया आहिनि त उन मां उन्हनि खे शाहिदियूं मिलंदियूं, उन आधार ते ई हिननि ख़िलाफ़ जेको FIR थींदी आहे जी एंटी करप्शन जी उहा FIR दाख़िल थींदी। उन खां पोइ इहे जेके मुलाज़िम आहिनि या अमलदार आहिनि उन गिरफ़्तार वारो सिलसिलो बि शुरू थी वेंदो। पर फ़िलहाल जेका आहे त असां वटि जेके इत्तला आहिनि जीअं एंटी करप्शन जी टीम पहुती हुई त कुझु जेके अमलदार हुआ जिन खे नोटिस मिलियल हुआ त उहे हितां पुरसरार नमूने फरार थी विया हुआ, जॾहिं जेको चेयरमैन आहे बोर्ड जो हाज़िर सर्विस ऐं
हाज़िर सर्विस जेको कंट्रोलर आहे उन्हनि सां हिननि जी टीम मुलाक़ात बि कई हुई एंटी करप्शन वारी। उनखे उन्हनि ॿुधायो त असांखे हीअ शयूं घुर्बल आहिनि, छाकाणि त हिननि माण्हुनि खे असां नोटिस जारी कया आहिनि, हीअ करप्शन में मुलवस आहिनि, इन करे असांखे इहो रिकॉर्ड घुर्बल आहे, असांखे रिकॉर्ड ॾेई छॾियो।